असां फिलिपियन जो 3 अध्याय ॾिसी रहिया आहियूं। हाणे असां फिलिपियन जे 3 अध्याय जे 20 वचन ते अची पहुता आहियूं। त हलो अॼु हितां ई शुरूआत था कयूं। फिलिपियन जो 3 अध्याय ऐं 20 वचन। फिलिपियन जो 3 अध्याय ऐं 20 वचन ॿुधाए थो, पर असांजो स्वदेश स्वर्ग ते आहे ऐं असां हिकु उद्धारकर्ता प्रभु यीशू मसीह जे हुतो खां अचण जो इंतज़ारु करे रहिया आहियूं। असांजो स्वदेश स्वर्ग ते आहे। हिन जो मतिलबु छा आहे? हिकिड़ो बिल्कुलु नए सिरे जो जीवन जीअण जो नओं तरीक़ो। ॿिए बहितरीन अनुवाद में लिखियलु आहे, छो त असांजो शहर घर स्वर्ग में आहे। हे शायदि पौलुस जे चवण जे मतिलब जे घणो ई क़रीब आहे। बाइबल जो कुझु भाग यूनानी भाषा में लिखियलु हुयो। स्वदेशी या नगरवासी हिन जो यूनानी ज़बान में मूल अखर आहे पोलितियू, माना नगरवासी हुजण जहिड़ो बर्ताव करणु। फिलिपाई जो शहर रोमानी शासन जे हेठां हिकु बस्ती हुई। फिलिपाई में रोमानी कानून स्थापित कयो वियो हुयो। रोमानी निवासी जहिड़ा कपिड़ा पाईंदा हुया, होड़ा ई फिलिपाई जा माण्हू पाईंदा हुया। उहे प्राचीन रोम जी भाषा, जंहिंखे लैटिन चवंदा आहिनि, उहा ॻाल्हाईंदा हुया। फिलिपाई में जेको बि हुयो रोम जहिड़ो हुयो, छो त उहा रोम जी हिकिड़ी बस्ती हुई। अॼु विश्वासियुनि खे जेके हिकु गॾु कलीसिया चवारिया वेंदा आहिनि, हुननि खे स्वर्ग जी बस्ती हुजणु खपे ऐं हुननि खे ओहिड़ो ई बर्ताव करणु घुर्जे या ओहिड़ी हालत हलणु घुर्जे जहिड़ी उहे स्वर्ग में हलंदा। हुननि खे ओहिड़ो ई बर्ताव करणु घुर्जे ऐं स्वर्गीय भाषा में ॻाल्हाइण बि घुर्जे। दुख जी ॻाल्हि हे आहे त असांजो बर्ताव हमेशह ओहिड़ो न हूंदो आहे, पर हे असांजो लक्ष्य या उद्देश्य हुजणु घुर्जे। पौलुस चवे थो त असां पृथ्वीअ ते मसीह जा दूत या प्रतिनिधि आहियूं। असांखे अॼु पृथ्वीअ ते स्वर्ग जो प्रतिनिधित्व करणो आहे। स्वर्ग जे संदेश जो प्रतिनिधित्व करणो आहे, छो त असांजो स्वदेश स्वर्ग ते आहे ऐं असां हिकु उद्धारकर्ता प्रभु यीशू मसीह जे हुतो खां अचण जो इंतज़ारु करे रहिया आहियूं। पौलुस विश्वासीअ जी महान आशा हिते व्यक्त थो करे, परमेश्वर खे ऊची प्रशंसा ॾींदे। हे मसीह जे मोटण जी आनंदित अपेक्षा आहे। नए नियम जे विश्वासीअ जी आशा उहो महान संकट जो वक़्तु कॾहिं बि कोन रही आहे। असांजो स्वदेश स्वर्ग आहे। हे चवण खां पोइ पौलुस चवे थो, असां पंहिंजे उद्धारकर्ता प्रभु यीशू मसीह जो इंतज़ारु करे रहिया आहियूं। उहो हुन महान संकट जे वक़्त खां गुज़रण जी ॻाल्हि करे ई कोन थो। उहो वक़्तु जेको न्याय जो वक़्तु थींदो ऐं विश्वासियुनि खे हुन वक़्त मां मुक्ति मिली वई आहे। विश्वासी जेके मसीह में विश्वास था कनि, हुन पृथ्वीअ ते अचण वारी महासंकट जा भागीदार कोन थींदा। घणा ई माण्हू हे चवंदा आहिनि त प्रभु विश्वासियुनि जी हुन महासंकट खां रक्षा कंदो। हां, प्रभु हे बिल्कुलु करे सघंदो आहे। हुन बाढ़ जे वक़्त में नूह खे भी नाव में सुरक्षित रखियईं, पर प्रभुअ हनोक खे त जग मां ई कढी छॾियईं। हुन महान संकट जे वक़्तु 2 गठ हूंदा जेके परमेश्वर जा थींदा। हिकु गठ जग खां ॿाहिरि कढियो वेंदो। उन्हीअ ई तरह सां जीअं प्रभु प्रकाशित वचन ते 3 अध्याय जे 10 वचन ते ॿुधाए थो, तूं मुंहिंजे धीरज जे वचन खे थामियो आहे, इन्हीअ करे मां बि तुंहिंजे परीक्षा जे हुन समय बचाए रखंदुसि, जेको पृथ्वीअ ते रहण वारनि खे परखण जे लाइ सॼे संसार ते अचण वारो आहे। ॿियो गठ हुन महासंकट मां गुज़रंदो। हुन में
हिकु वॾो हिसो गैर यहूदियुनि जो हूंदो ऐं 1,44,000 इज़राइलियुनि जो, जेके हुन महासंकट मां गुज़रंदा, छो त हुननि ते परमेश्वर जे तरफ़ां ठपो लॻायो वेंदो। विषय खां थोरो हटी मां तव्हांखे हे ॿुधाइण थो चाहियां त कलीसिया जे हुन महान संकट मां गुज़रण जी सिख्या त मूंखे बिल्कुलु अजीब लॻंदी आहे। हिन सिद्धांत जे वकालत करण वारा हे चवंदे पक्का रहंदा आहिनि त शास्त्र में अहिड़ो कोई वचन ई कोन्हे जेको चवे थो त कलीसिया हुन महान संकट मां कोन गुज़रंदी। हां, हे सच आहे त अहिड़ो कोई वचन ई कोन्हे, पर हीअं बि कोन लिखियलु आहे त कलीसिया हुन महासंकट मां गुज़रंदी। ना ही शास्त्र में अहिड़ो वचन आहे जेको चवे थो त कलीसिया ॿिया कम नथी करे। मिसाल जे तौर ते मूंखे हे पक आहे त असां सभिनीनि खे हिकु पद मिलण वारो आहे ऐं सभिनीनि खे सॼे अनंत काल में कोई न कोई कमु करण लाइ ॾिनो वेंदो, पर शास्त्र में हिन जे बारे में विस्तार सां कोन लिखियो वियो आहे। तॾहिं बि शास्त्र हिन असूलियत जे बारे में ॾाढो साफ़ थो ॻाल्हाए त कलीसिया खे भविष्य लाइ हिकु गौरवी ऐं अद्भुत आशा आहे। हे पढ़ी करे लॻंदो आहे त असां हाणे जिते आहियूं ऐं कलीसिया जो मथे खणायो वञण जे विच में हिकिड़ो ॾाढो सन्हो परदो आहे, जंहिंमें उहो ॾींहुं भी कुझु नज़र थो अचे। पर शास्त्र असांखे हे बि कोन थो ॿुधाए त मसीह कॾहिं ईंदो। मसीह ज़रूरु ईंदो ऐं उहो जल्द ईंदो। पौलुस खे त लॻो हुयो त मसीह हुन जे जीअंदे ई अची वेंदो, ऐं अहिड़ो कुझु बि कोन लिखियलु आहे त पौलुस पहिरियों महासंकट मां गुज़रण जी आशा पियो रखे। पंहिंजे ज़िंदगीअ में त पौलुस घणनि ई मुश्किलनि जो अनुभव कयो, पर हुननि मुश्किलनि खे महासंकट न सॾियो। ख़ुशीअ में आशा रखंदे पौलुस चवे थो, पर असांजो स्वदेश स्वर्ग ते आहे ऐं असां हिकु उद्धारकर्ता यीशु मसीह जेको प्रभु आहे जे हुतां खां अचण जो इंतज़ारु करे रहिया आहियूं। छा हुन महान संकट खां गुज़रण खां पोइ? न, मुंहिंजी बाइबल में त ईअं कुझु बि कोन लिखियलु आहे। मुंहिंजा मित्र, हीअं किथे बि कोन लिखियलु आहे त कलीसिया हुन महान संकट खां गुज़रंदी। पौलुस जी आनंद सां भरियल आशा हे साफ़ ॿुधाए थी त पौलुस मसीह जो इंतज़ारु थो करे, हुन महान संकट जो न। हाणे असां अॻिते वधी पढ़ंदासीं फिलिपियो जो 3 अध्याय ऐं 21 वचन। फिलिपियो जो 3 अध्याय ऐं 21 वचन ॿुधाए थो, उहो पंहिंजी शक्तिअ जे हुन प्रभाव जे अनुसार जंहिंजे द्वारा उहो सभु शयुनि खे पंहिंजे वश में करे सघे थो, असांजी दीनहीन देह जे रूप बदिले करे पंहिंजी महिमा जी देह जे अनुकूल बणाए छॾींदो। असांजी दीनहीन देह, या बहितर अनुवाद आहे अपमानित देह या जिस्म, या भ्रष्टाचार जी देह या जिस्म। हिन जो मतिलबु आहे त उहो असांजी सांसारिक देह खे या जिस्म खे बदिले छॾंदो। असांखे हाणे जेको जिस्म आहे उहो सांसारिक जिस्म आहे, जेको हर तरह जी हद सां प्रभावित थींदो आहे। उहो हिन संसार लाइ योग्य बनायो वियो आहे। असांखे अंतरिक्ष लाइ स्वाभाविक रीतिअ सां कोन बणायो वियो आहे। असांजी देहूं सांसारिक देहूं आहिनि। दीनहीन देह जो रूप बदिले करे पंहिंजी महिमा जी देह जे अनुकूल बणाए छॾींदो। हे देहूं भ्रष्ट थियण जहिड़ियूं आहिनि। उहे देहूं बदिलजण वारियूं आहिनि। मां हाणे ई हुन देह जो वापारु करणु चाहींदुसि, पंहिंजी महिमा जे ॾींहं जे अनुकूल बणाए छॾींदो। असांजी देह ओड़ी थींदी जहिड़ी प्रभु येशू जी हुन जे वरी सां जीअरो थियण ते हुई। उहा हिकु महिमा जी देह थींदी। कुरिन्थियो जे ख़त लिखंदे पौलुस हिन जे बारे में ॻाल्हाए थो। पहिरें कुरिन्थियो जे 15 अध्याय जे 51 ऐं 52 वचन में
पौलुस चवे थो, ॾिसो मां तव्हां सां भेद जी ॻाल्हि चवां थो, असां सभु न सुम्हंदासीं पर सभु बदिलजी वेंदासीं, ऐं हे क्षण भर में फलक झपकाईंदे ई आख़िरी तुराही फूंकंदे ई थींदो। ध्यानु ॾियण जी ॻाल्हि हे आहे त उहो यकदमि थींदो, क्षण भर में, जॾहिं उहा आख़िरी तुराही फूंकी वेंदी। घणाई हे अंदाज़ो लॻाईंदा आहिनि त प्रकाशित किताब में ॿुधायल हिकिड़ो स्वर्गदूत उहा तुरही फूकण वारो आहे, पर तुरही केरु फूंकंदो हिन जो संकेत हिते त कोन ॾिनल आहे। प्रकाशित किताब इज़राइल जे संबंध में लिखियलु आहे। झूने नियम में असां पढ़ूं था त 2 चांदीअ जी तुरहियूं फूंकण ते आयूं, जंहिंजे करे इज़राइली रेगिस्तान में क़दम सां क़दम मिलाईंदे हलंदा थिया। इज़राइल खे तुरही ॿुधण जी आदत आहे, असांखे उहा कोन्हे। शायदि तव्हांखे यादि थो अचे त आख़िरी तुरही जे बारे में पहिरें थिस्सलुनी जे किताब में कई वई आहे, ऐं उहा हुन वक़्त जी ॻाल्हि आहे जॾहिं कलीसिया मथे खणाई वेंदी। अचो त पहिरें थिस्सलुनीअ जे 4 अध्याय जे 16 वचन खे पढ़ूं। छाकाणि त प्रभु पाण ई स्वर्ग तां लवंदो, हुन वक़्तु ललकार ऐं प्रधान दूत जो लफ़्ज़ ॿुधणु ईंदो, ऐं परमेश्वर जी तुरही फूंकी वेंदी। ध्यानु ॾियो, हिते परमेश्वर जी तुरही जे बारे में ॿुधायो वियो आहे। उहो प्रभु ई आहे जेको स्वर्ग तां लवंदो जॾहिं प्रधान दूत जा लफ़्ज़ ॿुधिया वेंदा ऐं परमेश्वर जी तुरही फूंकी वेंदी। ॿई परमेश्वर जी बादशाहत ॿुधाइनि था। परमेश्वर जी आवाज़ हर शइ खे चीरण जहिड़ी ऐं विस्मयकारी हूंदी। ॾिसो त पौलुस हुन महिमावान मसीह जे आवाज़ जो वर्णन कीअं थो करे। हे असां प्रकाशित किताब जे पहिरें अध्याय ऐं 10 वचन में पढ़ूं था। मां प्रभुअ जे ॾींहुं आत्मा में अची वियुसि ऐं पंहिंजे पुठियों तुरही जहिड़ो वॾो शब्द हे चवंदे ॿुधो, ऐं जॾहिं उहो हे ॾिसण लाइ पुठियों मुड़ियो त केरु ॻाल्हाए रहियो आहे त हुन गौरवी मसीह खे ॾिठो। यूहन्ना मसीह जो आवाज़ ॿुधो। अॼु मसीह जो वचन असांखे हे आहे, ॾिसो मां दर ते बि खटखटाए रहियो आहियां। अगरि कोई मुंहिंजो वचन ॿुधी दर खोलींदो त मां हुन वटि अंदरि अची करे हुन सां गॾु मानी खाईंदुसि ऐं उहो मूंसां गॾु। हे वचन असां प्रकाशित वचन जे 3 अध्याय ऐं 20 वचन में पढ़ूं था। हे तव्हांखे शाम जे खाधे लाइ मसीह जो आमंत्रण आहे, ऐं उहो बि आख़िरी। हे हुन वटि अचण जो आमंत्रण आहे, ऐं हुन वक़्त खां पहिरियों जॾहिं हुन महान संकट जी राति शुरू थींदी। जॾहिं स्वर्ग जो दर खोलियो वेंदो त उहो घटि जंहिं मसीह ते विश्वास कयो आहे हिन पृथ्वीअ तां खयां वेंदा, ऐं उहो महान संकट जो वक़्तु हुननि खे भोगणो न पवंदो। मां तव्हांखे हे चवणु चाहियां थो त उहे जेके चवंदा आहिनि त कलीसिया हुन महासंकट खां गुज़रंदी, हुननि जो सिद्धांत कमज़ोर ऐं नष्ट थियण जहिड़ो आहे। पर तॾहिं बि घणा ई बुद्धिमान ऐं समझदार माण्हू इहो वीचार रखंदा आहिनि। हालांकि मूंखे लॻंदो आहे त माण्हू पंहिंजो वधीक वक़्तु तत्व ज्ञान या दर्शन शास्त्र, मनोवैज्ञानिक ऐं इतिहास ऐं हिननि सां संबंधित विषयुनि जो अभ्यास करण में भाईंदा आहिनि। उहे परमेश्वर जे वचन सां ॾाढो घटि वक़्तु बिताईंदा आहिनि। असांजी दीनहीन देह जो रूप बदिले करे पंहिंजे महिमा जी देह जे अनुकूल बणाए छॾींदो। यूहन्ना खे 3 अध्याय जे 2 वचन में यूहन्ना चवे थो, हे प्रिय जनो, हाणे असां परमेश्वर जी संतान आहियूं ऐं हाणे ताईं हे प्रगट न थियो आहे त असां छा कुझु बणजंदासीं। हेतिरो ॼाणींदा आहियूं त जॾहिं उहो प्रगट थींदो त असां हुन जे समान थींदासीं, छाकाणि त हुन खे उअं ई ॾिसंदासीं जीअं उहो आहे।
मसीह अञा प्रगट न थियो आहे, पर जॾहिं उहो प्रगट थींदो त असां जेके हुन में विश्वास कंदा आहियूं असां हुन जहिड़ा बणिजी वेंदासीं। हुन महान आशा, हुन महान अपेक्षा ऐं उत्तेजननि ते ध्यानु ॾियो जेके मसीह जे मोटण लाइ थिए थी। न पौलुस ऐं न ही यूहन्ना ॿिन्हिनि मां कंहिं बि पहिरें महान संकट मां गुज़रण जी अपेक्षा जी ॻाल्हि कोन कई आहे। पौलुस खे भविष्य लाइ आशा हुई। तव्हांखे पंहिंजे भविष्य लाइ आशा आहे छा? उहो महान संकट? मुंहिंजा दोस्त, अगरि हे ही तव्हांजो अहम आशा आहे त तव्हां हुन निराश माण्हूअ खां बि वियल आहियो जंहिंजी कोई आशा ई कोन्हे। हिकु दफ़े कोई हवाई जहाज़ में प्रवास करे रहियो हुयो। हुन हे ॿुधायो त हवाई जहाज़ जे चालक सिधो मार्ग न खणी थोरो घुमाए खयईं। चालक हिन जी वजह ॿुधाई त हुन पहिरें मार्ग ते तूफ़ान आयो हुयो। हुननि खे थोरे देरि ज़रूरु थी, पर हुननि खे तूफ़ान मां गुज़रणु कोन पियो। चालक जहाज़ खे घुमाए हिकु शाणी ॻाल्हि कई। हुन हीअं कोन चयो, अॻिते तूफ़ान आहे ऐं ईंदड़ अधु कलाक लाइ असांखे कुझु संघर्ष सहन करणो पवंदो। न, हुन हीअं सहन करणु वाजिबु न सम्झो। न, हे आसीसित आशा कोन्हे। पर विमान चालक खे हे चवंदे ॿुधी वधीक सुठो लॻंदो आहे त असां मार्ग बदिलण वारा आहियूं जीअं असां हुन तूफ़ान खां बची सघूं। ऐं प्रभु कलीसिया खे चई रहियो आहे, असां तूफ़ान खे चुकण वारा आहियूं, हुन महान संकट खां कोन गुज़रण वारा आहियूं। तव्हां हिन ॻाल्हि खे तव्हांजे सिद्धांत जे अनुसार मोड़े सघो था, पर प्रभु त इहा ई ॻाल्हि चई रहियो आहे। पर असांजो स्वदेश स्वर्ग आहे ऐं असां हिकु उद्धारकर्ता प्रभु यीशु मसीह जे हुतो खां अचण जो इंतज़ारु करे रहिया आहियूं। पौलुस पंहिंजे ज़िंदगीअ लाइ, पंहिंजे भविष्य लाइ इहा आशा रखी हुई ऐं असांजी बि इहा ई आशा आहे। छा तव्हांजी बि इहा आशा आहे? छा तव्हां स्वर्ग मां हुन उद्धारकर्ता जी अपेक्षा करे रहिया आहियो, या तव्हां उन उद्धारकर्ता खे ॼाणियो ई नथा? मां तव्हांखे चवणु थो चाहियां त यीशु मसीह आहे हुन जग जो उद्धारकर्ता जंहिं जग लाइ हुन पंहिंजी जान ॾेई छॾी। प्रभुअ जो वचन ॿुधाए थो कि परमेश्वर जगत मथां एॾो प्रेम कयो त हुन पंहिंजो हिकु लौतो पुटु ॾेई छॾियो ताकि कोई बि हुन में विश्वास रखे या भरोसो रखे उहो नाश न पाए पर हमेशा जी ज़िंदगी पाए। ऐं जेको हुन में भरोसो थो रखे, जेको हुन में विश्वास थो रखे, उहो हुन जो उद्धारकर्ता थी थो वञे। छा यीशु मसीह तव्हांजो उद्धारकर्ता आहे? पौलुस खे इहा पक्की आशा हुई ऐं हर मसीही जेको यीशु में पंहिंजे ज़िंदगीअ लाइ विश्वास थो रखे, पंहिंजे उद्धार लाइ विश्वास थो रखे, हुन खे बि इहा ई पक्की आशा आहे। छोकी यीशु जेको परमेश्वर आहे उहो बदिलजी न वियो आहे। पौलुस जो परमेश्वर बि अॼु ज़िंदो आहे। यीशु कल्ह, अॼु ऐं सुभाणे तीअं ई रहंदो जीअं उहो हमेशा आहे। अगरि तव्हां हाणे दिलि सां प्रभु यीशु खे पंहिंजे ज़िंदगीअ में सॾु कयो आहे त जीअं हुन अॼु वचन में चयो कि मां दर ते खटखटाए रहियो आहियां, जेको बि दर खोलंदो हो मां सां गॾु मानी खाईंदो। अगरि तव्हां इहो क़दम खयो आहे त उहो पंहिंजो वचन पूरो करण लाइ विश्वसनीय आहे। उहो तव्हांखे नई ज़िंदगी ॾियण लाइ विश्वसनीय आहे। अॼु असां हिते ई बीहंदासीं। ॿिए प्रोग्राम में तव्हां सां वरी सां मुलाक़ात थींदी।